हाँ जी, जय झूलेलाल। तव्हां बि चवंदो न यार, हर हिकिड़ी ॻाल्हि घुमाए घुमाए थो चए। हाणे फ़िलहाल लास्ट दफ़ा चवंदासीं ज़रूरु अॻिली दफ़ा बि, पर कुझु टाइम खां पोइ, क्योंकि हे शइ तव्हांखे यादि ॾियणु ज़रूरी आहे। कीअं असांजी सिंधियत, कीअं असांजी भाषा, कीअं असांजी संस्कृति ख़तमु थी थिए। हे ॾिसजो, हे आख़िरी मौक़ो आहे असां वटि। न त असांजो नालो इतिहास में अची वेंदो। हाणे तव्हां इतिहास ठाहिण था चाहियो या इतिहास ठाहिण था चाहियो, हे तव्हांजे हथ में। अगरि ठाहिण था चाहियो त ॾाढो सुठो। अगरि ठाहिण था चाहियो त साईं असां तयारी त शुरू करे चुका आहियूं। अञा 10, 20, 30, 40 साल रुकी वञो, सिंधियत सॼी ख़तमु थी वेंदव। सिंधी भाषा जो नालो निशान न थींदो। संस्कृति सिंधी सभ्यता रुगो हिकिड़ो इतिहास ठही करे रहिजी वेंदी। इतिहास में असांजो नालो अची वेंदो। क्लास 6, लेसन 5, अंक 10 नंबर जो रुगो सवाल ठही करे रहिजी वेंदासीं कि सिंधी हीअं हूंदा हुया, हे कपिड़ा पाईंदा हुया, दाल पकवान कढ़ी चांवर इन्हनि जी रोटी हूंदी हुई, शाही रोटी खाईंदा हुया। पंहिंजी भाषा, पंहिंजी संस्कृति ऐं पंहिंजी ॿोलीअ खे अनदेखो करे करे इन्हनि पंहिंजो समूल नष्ट करे छॾियो। हे इतिहास ठहिण जी तयारी आहे। हाणे तव्हांजो हथ आहे, तव्हां इतिहास ठाहिण था चाहियो या ठाहिण था चाहियो। अगरि मूंखां पुछो त साईं असां इतिहास ठाहिण था चाहियूं, ठाहिण नथा चाहियूं, ताकि अचण वारो वक़्तु बि चए कि बराबरि हीअं सिंधियत ख़तमु पई थिए, पर सिंधी उथिया, पंहिंजी भाषा खे, पंहिंजी संस्कृति खे, पंहिंजी ॿोलीअ खे मिली करे बचायूं। अॼु वरी सिंधी संस्कृति, सिंधी भाषा, सिंधी ॿोली इतिहास न ठही करे अॼु माण्हुनि जे मुंहं में आहे। अॼु सिंधी संस्कृति जिंदा। माण्हू मञनि था पंजाबी लाॾा थियनि न थियनि, पर हर घर में शादी में सिंधी लाॾा ज़रूरु था थियनि। सिंधी रोटी अॼु दुनिया खे ख़बर आहे। असां माण्हुनि जी संस्कृति ऐं सभ्यता अडॉप्ट नथा कयूं, माण्हू असांजी संस्कृति, असांजी सभ्यता अडॉप्ट था कनि। हाँ, हे सपनो पूरो थींदो, पर हिकिड़े ॾींहं में न, पर हिकु ॾींहुं ज़रूरु थींदो। इन करे असां सभिनी खे मिली करे महिनत करणी पवंदी। असां त गुरुनानी ब्रदर्स त पंहिंजी टीम खणी करे निकिरी चुका आहियूं। तयारी शुरू आहे। चाहे वो सिंधी थिएटर हुजे, चाहे वो सिंधी चैनल हुजे, पंहिंजी भाषा ऐं पंहिंजी संस्कृति, पंहिंजी सभ्यता खे बचाइण लाइ असां तयार आहियूं ऐं शुरूआत करे चुका आहियूं। तव्हां कीअं असांजो साथ था ॾियो, उहो तव्हांजे हथ में आहे। अचो असां सां गॾु जुड़ो। नथा जुड़ी सघो, काई ॻाल्हि कोन्हे। इन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो, असांजो जोश वधायो, ताकि असां जोश में अॻिते वधी सघे, पंहिंजी सिंधी भाषा खे, पंहिंजी सिंधी संस्कृति खे बचाए सघूं। जय झूलेलाल।